सोराब अब डाहो थी कुछ अकल को कम वट ये तू समझी तो ना ये ना है जमाल आज जेकी सोचा तो हो सच्चा है तू तू रात होड़ा वे ए बिना कुछ करण जे मोटी है जमाल हु लोही है कातिल है मुझे शहर पानो जो ओ तो उनके इए जिंदा छॾे हली हाणे जेकर ॿुधण चाही थो न पोइ ॿुध मां ख़ाली हथे छो मोटी आयुसि छो त सरदार शेर मोहम्मद खान पाण उते मौजूद हो ऐं सरदार खे बालाज जे ज़ुल्म जा सभु किस्सा ॿुधायमि फैसलो त सरदार खे करणो हो न हाणे जेको कुझु कंदो सरदार कंदो इन करे मां मजबूर हुउसि सरदार जे साम्हूं मां ॻाल्हाए न पिए सघियुसि छा सरदार जे साम्हूं मां उनखे मारिया हा क़तल कयां असां आखिर या कहिड़ी मजबूरी हुई जमाल जो तूं सोराब सरदार शेर मोहम्मद खान असांजो सरदार आहे वॾो आहे हिन उनखे पाण पनाह ॾिनी इन करे तूं जिंदो करे सरदार सरदार बि हिकु कातिल खे पनाह ॾेई वॾी ग़लती कई आहे जमाल वॾी ग़लती कई आहे मां न बालाज खे कॾहिं न छॾी जमाल न छॾींदुसि ॻाल्हि ॿुध सोराब तूं बालाज खे सरदार जे साम्हूं कुझु बि न कजाए मत या भुल करी पूरे कबीले जो सरदार आहे टचे में अची वेंदे तूं बि ऐं मां बि हा जॾहिं बालाज बंगले खां ॿाहिरि निकिरे ड्राहे छॾिजांसि मां वेठो आहियां न मां बि तोसां ॿधल मूंखां एॾो इंतज़ारु नथो कजे पंहिंजे शहरबानू जे कातिल खे ईअं ॿधो ॾिसां न जमाल न तोखां नथो बर्दाश्त थिए केड़ी ज़बान तो समझ वो कातिल नाहे कातिल शहरबानो जो बालाज कातिल नाहे को ॿियो कातिल आ जॾहिं सरदार कसम खड़ी साग खई तोखे कंहिं चयो हां त हू कातिल नाहे मुझे सामू बालाज भी बार कसम खड़ी रहियो त मां कातिल न आहियां भले मूंखां साख वठो कूड़ थो ॻाल्हाए जमाल हू कूड़ थो ॻाल्हाए हू कातिल आहे शहरबानो जो ॻाल्हि ॿुध जमाल मां त बालाज खान खे ज़िंदा न छॾींदुसि पर अॼु ॾींहं खां पोइ अलॻि सोराब वापिस पिया ओ सोराब उन चरे खे हिकिड़े मिंट में फैसलो करे छॾी तुझा रास्ता धार मुझा रास्ता सोराब उठिया वापिस आ पिया लोग रास्ता धार करे रास्ता धार मुझा रास्ता अचो सरदार साईं अचो अॼु असांजे हिन ग़रीब खाने ते कीअं आया तो ऐं ज़ख़्म ॾियण आया आहियो या असांजे फटनि ते लूणु ॿुक सोराब मूं तोखे न अॻ में ज़ख़्म ॾिना आहिनि न ई तुंहिंजे ज़ख़्मनि ते लूणु ॿुकियो आहे मूं त हमेशह तुंहिंजे ज़ख़्मनि जी मरहम पटी कई आहे अॼु बि मां इन करे आया आहियां त तुंहिंजे ऐं जमाल जे सीने ते लॻल जेके ज़ख़्म आहिनि उन्हनि जी मरहम पटी करे सघां सरदार साईं
हिननि ज़ख़्मनि जो इलाज सिर्फ़ बालाज जे खून सां ई थी सघे थो। सोराब, जेकॾहिं तुंहिंजे ज़ख़्मनि जो इलाज बाला जो खून आहे त पोइ खण बंदूक ऐं वाए कर मूंखे गोली। मां मञा थो त मुंहिंजे रत में बालाज जहिड़े रत जी गर्मी न आहे, पर थी सघे थो त मुंहिंजो थधो रत तुंहिंजे ज़ख़्मनि खे एतिरो सुकून ॾिए जो तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झी सघे। सरदार साईं, मां एॾो कम ज़रफ़ न आहियां जो पंहिंजे वॾनि जे रत सां पंहिंजा हथ रंगे। तुम चओ, छा था चवणु चाहियो? सोराब, जेकॾहिं तूं मूंखे पंहिंजो वॾो थो सम्झी त पोइ बालाज जो खून करणु पंहिंजे दिलि मां कढी छॾ। इन खे हिकु सरदार जी धमकी सम्झां या पंहिंजे चाचे जी इल्तिजा? सोराब, बालाज बेकसूर आहे। तूं कुझु सोच त हू शहर बानो जो खून छो कंदो? सोराब, इहा ॻाल्हि यादि रखजांइ त जेकॾहिं बालाज खे कुझु थियो त ज़िंदह मां कोन रही सघंदुसि। छा सरदार साईं, तव्हां मूंखे ज़िंदा था सम्झो? न, मुंहिंजो ही ज़िंदा हुजणु खोखलोपन आहे सरदार साईं, खोखलोपन आहे। सरदार साईं, मां पंहिंजे शहर बानो जे कातिल खे ज़िंदा नथो छॾे सघां। मां उन जो क़त्ल करे पोइ क़यामत जे ॾींहुं पंहिंजी शहर बानो जे अॻियां पंहिंजे हिन सिर खे सुर्ख़रो खणी उथारे सघंदुसि। त मां पंहिंजी शहर बानो जे अॻियां पंहिंजो ही कंद खणी कीअं वेंदुसि? कीअं वेंदुसि सरदार साईं, कीअं वेंदुसि? हिनजो इलाज सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजे दुश्मन जो क़त्ल आहे, क़त्ल। सोराब, तूं इहो पंहिंजो इरादो मटाए छॾ। मां तोसां वाइदो थो करियां त मां बालाज खे वठी ही कोहिस्तान छॾे तमामु परे हली वेंदुसि। उन जे बदिले में तूं जेको घुरंदे मूंखां मां तोखे ॾींदुसि। चओ, तूं छा थो घुरी? हिकु दफ़ो वरी बि सोच सरदार साईं, तव्हांजी शराफ़त ऐं सचाईअ जो पोल खुली वियो आहे न सरदार साईं। मूंखे ज़बान जो कोल कूड़ो नथी पवे। सोराब, तूं बालाज खे बख़्शण जो वाइदो कर। मां दुनिया जी हर ख़ुशी तुंहिंजे क़दमनि में आणे रखंदुसि। ॿुधाए, छा थो घुरी? त पोइ सरदार साईं, मूंखे मुंहिंजी शहरबानो वापसि आणे ॾे। छा तव्हां मूंखे मुंहिंजी शहरबानो वापसि ॾेई सघो था? न, न सरदार साईं, न। ख़ामोश छो थी वए सरदार साईं? छा तूं मुंहिंजी शहरबानो खे वापसि मोटाए सघी थो? सरदार साईं, जेकॾहिं तव्हांजो ज़मीर ज़िंदा आहे त पोइ वञो ऐं वञी बालाज खे पंहिंजे हथनि सां गोली हणी मारे छॾियो। वञो सरदार साईं, वञो। मुंहिंजे शहर बानो जो कातिल को ॿियो न पर इहो बालाज आहे, बालाज। उनखे मां जीअरो न छॾींदुसि, पर हू हींअर सरदार वॾे वटि पनाह में आहे। केतिरा ॾींहं हुनजी पनाह में रहंदो? नेठि त ॿाहिरि बि ईंदो न, ऐं जॾहिं बि ॿाहिरि आयो त हुनखे पूरो करे छॾींदुसि। पंहिंजे शहर बानो जे क़त्ल जो बदिलो वठंदुसि। पर इंतज़ार छो कयां? उनखे उते वञी छो न सबक़ सेखारियां
जिया आइंदा केर अहिड़ी हरकत न करे। हाँ, अज रात मूंखे निकिरणो ई पवंदो। हाँ सोराब, इन कम में देर न कर। जी मासी, चओ। तव्हांजी एॾी पुराणी दोस्ती ईअं कचे धागे वांगुरु टुटी वेंदी, मूं कॾहिं सोचियो ई न हुयो। न ई वरी मूंखे इहा उमेद हुई, पर मूंखे तव्हांजी पुराणी दोस्तीअ जी टुटण जो ॾुख आहे। मासी, मूंखे रुगो इहो ॾुख आहे त कमाल तव्हांजे अदब एतिराम ऐं मुंहिंजी सचाईअ ते मासी हुन को बि यकीन न कयो। मूंखे इहो ॾुख आहे त हू बालाज खे मारण जी कोशिश ज़रूरु कंदो। मूंखे त हुन जा बि इरादा चङा नथा लॻनि मासी, पर मां जमाल जे इरादनि खे कॾहिं बि पूरो न ॾींदुसि मासी, न ॾींदुसि। हींअर हू सौ सिधो बालाज जो पासो वठी वेठो आहे मासी, पासो वठी वेठो आहे। हू चवे थो त जेको बालाज सां ज़्यादती कंदो हुनजो नालो मिटाए छॾींदो मासी। मूंखे त जमाल जी इन्हनि ॻाल्हियुनि ते यकीन ई नथो अचे। जेकॾहिं बालाज खे कुझु थियो न त सरदार तव्हांखे कोन छॾींदो। मासी, पुराणनि ज़ख़्मनि खे खोटण जी का बि ज़रूरत न आहे। बालाज जेकी बि वियो आहे न, उहा मूंखे सभु ख़बर आहे। हाणे हिन कोहिस्तान में मासी केर बि पंहिंजे मर्ज़ीअ सां कंहिंसां बि को छेड़ो न करे सघंदो। मां हाणे कंहिंसां बि ज़्यादती करण न ॾींदुसि मासी, न ॾींदुसि। जमाल खान, अज मूंखे इंसाफ़ घुर्जे, इंसाफ़। आस्ते ॻाल्हाए सोराब। मां नाइंसाफ़ी वारो लफ़्ज़ पंहिंजे हिननि कननि सां ॿुधणु नथो चाहियां। आस्ते हलजो, कॾहिं न। जमाल खान, मूं तोखे शहर बानू जे कातिल जो नालो ॿुधायो हो मूं तोखे नालो। तो अञा ताईं हुनजो इंसाफ़ न कयो आहे। हुन कातिल जो लाश मुंहिंजे कदमनि में छो नथी किरायो अथई? ॿुधाए, जवाब ॾे, छो? किॾां वियो तुंहिंजे सरदार जो इंसाफ़? अञा ताईं मुंहिंजा ही कन हुन कातिल जो नालो ॿुधी ॿुधी थकिजी पिया आहिनि। हुनजो लाश अञा मुंहिंजे साम्हूं न आयो आहे। जिथे सरदार शेर मोहम्मद खान जो इंसाफ़ थधियुनि हवाउनि में उॾामी त न वियो? न सोराब, न। मुंहिंजो इंसाफ़ रिश्तनि जी सुञाणप न कंदो आहे। मूं पाण तस्दीक कई आहे सोराब त बालाज बेगुनाह। ॿियो त सरदार पाण बि तस्दीक कई आहे। हुन जमाल खान, तो ऐं सरदार हिक कातिल खे बचाइण लाइ पंहिंजी दोस्तीअ खे दाव ते त न लॻायो आहे, जंहिंखे पाण जिगर जो रतु ॾेई पालियो हो। सोराब होशखा कम वठ। हितां कम वठ, अकुल खां। जोश में तो अचे। मूंखे त इहो ॿुधाए, तो वटि कहिड़ो सबूत आहे जो इहो बालाज मुजरिम आहे? मूं वटि हुनजी बेगुनाही जो सबूत आहे, ऐं इहो सबूत आहे सरदार शेर मोहम्मद खान जी शाहिदी। जंहिं ॾींहुं न शहर बानू क़तल थी हुई, उन ॾींहुं बालाज शेर मोहम्मद खान वटि वेठल हो, सॼो ॾींहुं उन वटि हो। इहो कसम खणी चयो आहे सरदार शेर मोहम्मद खान शाहिदी ॾिनी आहे।
साख ॾिनी अथई। इहा तोखे पाण ख़बर आहे, तुंहिंजो चाचो आहे सरदार शेर मोहम्मद, उहो कॾहिं बि ज़िंदगी में कूड़ न ॻाल्हाईंदो आहे, न ई कूड़ी साख खणंदो आहे। पहिरीं न त हाणे पालाज खे बचाइण लाइ सरदार ज़रूर कूड़ ॻाल्हायो आहे। जमाल कूड़ ॻाल्हायो आहे। तूं छो नथो सम्झी, छो नथो सम्झी सोराब? कूड़ इहो सुंदर बि ॻाल्हाए सघे थो। सुंदर को फ़रिश्तो आहे छा? कूड़ ॻाल्हाए सघे थो? सिछ ओभर खां ओलह जी तरह उभरी सघे थो, पर सरदार शेर मोहम्मद ख़ान कूड़ नथो ॻाल्हाए सघे, न कूड़ी साख ॾेई सघे थो। जमाल ख़ान, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। जेकॾहिं तूं ऐं सरदार सॼी दुनिया जा गवाह गॾु करे शाहिदियूं गॾु कंदे, तॾहिं मां इहो ई चवंदुसि त पालाज कातिल आहे, कातिल आहे, कातिल आहे। सोराब, मां थरा कुशा अदा बाऊं अखलाका अदा न डप। सरदार वॾे जे ख़िलाफ़ मुंहिंजे साम्हूं केरु ॻाल्हाए न त मां हुन जी ज़बान काकड़े में छिके कढंदो आहियां। जमाल, सरदार शेर मोहम्मद ख़ान ॿियनि जा फ़ैसिला त कंध मथे करे कंदो आहे। हाणे जॾहिं पंहिंजो वारो आयो अथसि त इंसाफ़ जो जनाज़ो निकिरी वियो अथसि। मूंखे त इहो सरदार न पर फोरू लुटेरो थो लॻे। हाणे इहो सरदार इंसाफ़ जी कुर्सीअ ते वेहण जे क़ाबिल ई नाहे रहियो। नाहे रहियो जमाल ख़ान, नाहे रहियो। अॼु खां पोइ हुन जो इंसाफ़ दरबारनि में न जमाल ख़ान, न पर जबलनि जे चुरनि ऐं ॿिड़नि में थींदो। अॼु मां पंहिंजो फ़ैसिलो पाण कंदुसि जमाल ख़ान, पाण कंदुसि। ॾिसां त मूंखे केरु थो रोके। मां पालाज खे समेत पहिरनि मां खणी वेंदुसि। आहे केरु थो मूंखे रोके? सोराब, अॼु जे करे तूं सरदार जे इंसाफ़ जी लताड़ करे मुंहिंजे साम्हूं वञी बालाज खे मारी त पोइ तोखे चैलेंज आहे, बालाज जो खून तोखे ही जमाल ख़ान माफ़ करे छॾींदो। अथई ताक़त, अथई ताक़त त कर न, मार बालाज खे, मां बि ॾिसां। त पोइ जमाल ख़ान, मुंहिंजी ॻाल्हि तो बि कन खोले ॿुधी छॾ। हिन जो फ़ैसिलो थींदो ऐं अॼु ई थींदो। अॼु खां पोइ तोखे मूं जहिड़ो न दोस्त मिलियो हूंदो ऐं न वरी को दुश्मन। चार शिया गनोक मना कुछ गए, न दोस्त न दुश्मन। मई दोस्त है दुश्मन है, हैं? सरदार बालाज खे पाण वटि पनाह ॾेई वॾी ग़लती कई आहे ऐं उनजो उनखे अज़ालो करणो पवंदो। मां दावा सां चवां थो त सरदार खे उनजो अज़ालो करणो पवंदो। सरदार खे ख़बर ई नथी पवे त इहा बालाज जी का चाल आहे या बालाज जी। इन्हीअ चाल में, इन्हीअ फ़रेब में सरदार अहिड़ो फासंदो कि हू सॼी ज़िंदगी यादि कंदो। जमाल ख़ान, पहिरियां तूं सरदार सां ॻाल्हाए। हा, पहिरियां मूंखे सरदार सां ॻाल्हाइणो पवंदो त हुन हिकु कातिल ऐं ॾोही माण्हूअ खे पाण वटि पनाह ॾिनी आहे। छो ॾिनी आहे पनाह? पर असां ग़रीब आहियूं, सरदारनि जा ई थींदा आहिनि।
गांवनि खे बि पंहिंजा बच्चा प्यारा हूंदा बालाश पोइ बि सरदार जो पुट अहिड़े सरदार तुंहिंजो इंसाफ़ हिकु कातिल ऐं ॾुहारी खे पाण वटि पनाह ॾिनी अथई वॾड़ा सही चई आहिनि रत तांगीअ ते बि वरंदी आहे वरी न वरी रत ख़ैर रात जो मूंखे कीअं बि करे होॾां वञणो पवंदो इन सरदार खे सम्झाइणो पवंदो सम्झी वियो त ठीकु न त वञी धूड़ पाए असांजो छा वञे पीउ पुटनि जो मामिलो आहे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।